आगाही ॾिनी त असां सिंधी अमन पसंद ऐं इंसानियत जो सबक ॾींदड़ क़ौम आहियूं। रहबरे सिंध असांखे अदम तशद्दुद जी वाट ॾिनी, सिंध लाइ जिदोजहद जो सबक ॾिनो। साथियो, असांजे रहबर साईं जीएम सैयद जंहिंखे समूरी ज़िंदगी क़ैद में रखियो वियो, उन जो ॾोह उहो हो त उन हिन मुल्क पाकिस्तान ठाहियो। अॼु पंजाब जा दानिश्वर भी चवण ते मजबूर आहिनि त सैयद खे मुल्क ठाहिण जी सज़ा ॾिनी वई। मुल्क ठाहींदड़ सिंधियुनि खे गद्दार कोठियो वञे थो। असां ॿुधाइण चाहियूं था त असां गद्दार न पर सिंध अमन जा वारिस ऐं मालिक आहियूं। वतन में भी असां बेवतन हक़ घुरूं था त कंद था कपिन, पंहिंजी धरती भी पंहिंजी न दिल न हारे वियो दिल भरो, पंधु आहे अञा गभरो। रीढ़ जी पीढ़ जी था जियूं, ज़हर जा ढुक था विख विख पियूं। साथियो, तैयार थियो, जल्द सॼी सिंध जो दौरो कंदसि, धरतीअ जे मालिकनि ॾांहुं वेंदसि। दारी आबादकारीअ जो मंसूबा अॾण जंहिंमें बेरिया टाउन, जुल्फकाराबाद, DSA, कमांडर सिटी ऐं मुख़्तलिफ़ मेगा प्रोजेक्ट ॾे असां सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश थी रही आहे। असां सिंधी माण्हुनि जूं ज़मीनूं उहे पंहिंजे ख़ुशामिंदरनि खे ॾेई हुते हू वॾा प्रोजेक्ट ॾाया था वञनि। असां सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िशूं थी रहियूं आहिनि। सॼी सिंध जी ज़मीनुनि ते कब्ज़ो थींदो थो वञे। उथो जागो मिठा सिंध लुटजे पई, जागो मिठा सिंध लुटजे पई। कराचीअ में किरोड़े सिंधी गॾु करे ऐलान कंदासीं त सिंध घुरे थी, सिंध घुरे थी। दोस्तो, कंहिं भी ग़लत प्रोपेगेंडा जो हिस्सो न थियो। पार्टीअ खे मज़बूत करण लाइ पंहिंजे किरदार ऐं इख़लाक़ खे बुलंद रखो ऐं शहीद बाबा बशीर खान वारी वाट ते हली जिदोजहद जो रस्तो अख्तियार कयो, जेको अदम तशद्दुद जो रस्तो आहे, जेका साईं जीएम सैयद असांखे वाट ॾेखारे वियो आहे। शहीद बाबा असांखे उन ते हलाए वियो आहे। असां साईं जीएम सैयद जा कारकुन ऐं शहीद बाबा जा सिपाही अॼु साईं रहबर जी मज़ार जे आॾो इहो वचन कयूं त साईं जीएम सैयद जंहिं तव्हां ऐं असांखे आलम इंसानियत जो सबक ॾिनो, हिक ॿिए सां मोहबत करण जो सबक ॾिनो, सिंध ॾेखारी, विसरियल सिंध यादि ॾियाराई। इहा सिंध जेका हिकिड़े दुबे में पयल हुई, उन सिंध खे, उन मारूअड़नि खे कीअं इन्हनि मां कढिजे, कीअं उन्हनि मारूअड़नि खे खुशहाल कजे, साईं जीएम सैयद उहे सबक ॾिना। असांखे गिरफ़्तार करे हिसान बंदि करियो। असां कंहिं मुल्क जा एजेंट न पर सिंध जा एजेंट आहियूं। असां साईं जीएम सैयद जा फिक्री वारिस आहियूं ऐं शहीद बाबा बशीर खान जा उहे कारकुन ऐं सिपाही आहियूं जंहिं लाइ हू चवंदो हो त मुंहिंजो हिकिड़ो माण्हू हूंदो लख जे बराबरि हूंदो। सिंध खे मां चवण गुनाह आहे त इहो गुनाह मां हज़ार न पर लख भेरा कंदो रहंदुसि। पुरअमन वर्सी मल्हाइण लाइ आयल क़ौमी कारकुननि खे फौरी तौर आज़ाद कयो वञे। सिंध हिन वक़्तु ॾुखे सूरतहाल मां गुज़री रही आहे। सभिनी क़ौमी कारकुननि खे पोइ केरु कहिड़ी भी पार्टीअ सां तालुक़ रखे थो, केरु कहिड़े भी फ़िरके सां तालुक़ रखे थो,
इन साईं जे दसियल वाट ते जेका अदम तशद्दुद जी आहे पंहिंजे मारवाड़नि जी मालकी करनी पवंदी, पंहिंजी धरतीअ जी मालकी करनी पवंदी, पंहिंजी सिंध जी वारसी करनी पवंदी, तॾहिं सिंध बची सघे थी। सिंध ते केर बि मेरी खे खणंदो त ही साईं जीएम सैयद जा कारकुन ऐं शहीद बाबा जा सिपाही उन जूं अखियूं कढी विझंदा। बार बार यो चऊं था त केर केड़े भी मुल्क में वेठो हुजे, केर काथे भी वेठो हुजे, वो उते वेही करे हिन ॻाढ़े झंडे जो वारिस नथो थी सघे। ॻाढ़े झंडे जा वारिस फ़क़त उहे आहिनि जेके हेड़ी ॾुखी माल में साईं जीएम सैयद जी मज़ार जे अॻियां हिते बीह करे इहो वचन था कनि, सिंध घुरे थी, सिंध घुरे थी। पंहिंजी धरतीअ जो को भी गुनहगार न बख्शो वेंदो, को भी गासिब ऐं गद्दार न बख्शो वेंदो। रूप रबर जो वठी सघंदो न रज़न कोई, हाणे बेदार थियो आहे भलारनि जो वतन। जिए सिंधु देश, जिए साईं जीएम सैयद, जिए शहीद बाबा बशीर खान।